वालेकुम नाज़रीन, मंज़र-ए-आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। कोटड़ी खां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। मोहम्मद अज़हर रिंद जी जामशोरो सेवन डेवलपमेंट अथॉरिटी जे मुलाज़िमनि पारां 5 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ अॼु 28 ॾींहं बि 50 खां वधीक मुलाज़िमनि सेशन कोर्ट खां एहतिजाजी रैली कढी मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे जामशोरो फाटक ताईं पहुती उतां पैदल मार्च कयो। उन दौरान सख़्त नारेबाज़ी कई वई, जंहिंजी अॻुवाणी ग़ुलाम शबीर कामरेड, जोशीलो सिंधी, राफ़िया बबर, राफ़िया सुल्तान, अब्दुल रज़ाक रिंद समेत ॿिया करे रहिया हुआ। अॻुवाणनि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त 5 महीननि खां SDA मुलाज़िमनि जूं पघारूं न मिलण करे घरनि में फाका कशी करण ते मजबूर बणियल आहिनि। असांजे ॿारनि जी तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। असां मुख़्तलिफ़ प्रेस क्लबुनि ते SDA ऑफिस जे मुख्य दर अॻियां एहतिजाजी कैंपूं लॻायूं आहिनि, पर सिंध सरकार जी वार ते जूं बि कोन थी चुरे। हीउ इदारो मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी कावशुनि सां क़ाइमु थियो, पर नाअहल कामोरनि जे करे हीउ इदारो तबाह हालीअ जो शिकार थी रहियो आहे। पर हुकूमत को तहरुक नाहे वरितो। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जल्द मुलाज़िमनि जूं पघारूं मुहैया कयूं वञनि, जीअं बेचैनी ख़तमु थी सघे।